माइनिंग में आर्कियोलॉजिकल साइट्स, कल्चरल साइट्स, रिलीजियस साइट्स, इन्वायरमेंट खे नुक़सान न पहुचे। बुनियादी जहिड़ो छा ते आहे, त माइनिंग ते जहिड़ो आहे या प्रॉब्लम छा ते आहे? नाज़ तव्हांजी पेटीएम जी महिरबानी जो हिन अहम इशू ते ख़ासि तौर ते असां ॿिन्ही जिन जो तालुक़ु नगर पार्कर सां आहे उन्हनि खे तव्हां पाण सां गॾु विहारियो हिन मामले ते ॻाल्हाइण जी जेका नीड ॾिनी। हाणे बुनियादी तौर ते तव्हांजी ॿुधायो त 2019 नवंबर में इहा जेका कमेटी हिकिड़ो साल थियो आहे। ऐं मूंखे यादि आहे उन वक़्तु बि जॾहिं इहो मामिलो शुरू थियो हुयो तॾहिं असां समूरा माण्हू एहतिजाज ते वियासीं, असां ख़ुदि बुकड़ताल ते वेठासीं। पर आउं नाज़ तव्हांखे हिकिड़ी शइ ॿुधाईंदो हलां त मुंहिंजी ज़िंदगी जी जेका पहिरीं बुक हड़ताल माना ईअं सम्झो था लेट 80s में जेका मूं कई उहो कारूजर जे इशू ते ऐं थर जे मामलनि ते जेका असां हैदराबाद प्रेस क्लब जे अॻियां वेठा हुआसीं। पर हाणे बुनियादी तौर ते माना इनखे सिधी सही ॻाल्हि आहे, कारूजर हिकिड़ो क़ीमती ग्रेनाइट आहे ऐं इहो जेका रिकग्नेशन हुनखे मिलियल आहे इहा जेका असां इंटरनेशनल मार्केट में बि हुनजी जेका आहे हुनजो पथर जेको ग्रेनाइट आहे उनखे जेको मान ॾिनो थो वञे ऐं उनजी जेका आहे मार्केट वैल्यू आहे। त हाणे सिधी सही ॻाल्हि आहे, जेके बिज़नेस मेन माण्हू आहिनि या जेके हिन क़िस्म जा बिज़नेस कनि था उन्हनि जा इहे इंट्रस्ट आहिनि त कीअं करे असां नगर पार्कर जो जेको ग्रेनाइट आहे उनखे खणी अचूं ऐं उनखे जेके आहिनि से पंहिंजनि वॾियुनि वॾियुनि महलातनि जी आसाइश लाइ जेको सो इस्तेमालु कयूं। त इहो हिकिड़ो उनजो पस मंज़र आहे। ऐं हुननि ज़ाहिर तव्हां ॾिसो 80s वारो ज़मानो तव्हां ॾिसो उन वक़्त में इहे लीज़ थियल आहिनि, माना काज़ी कुदूस वारनि जी लीज़ हुते हुई ऐं प्यार अली अलाना वारनि जी लीज़ हुई हुते, ख़ुदि ज़रदारी साहब वारनि जी हुते लीज़ हुई ऐं इहे जेके आहिनि मुख़्तलिफ़ जेके ऑर्गेनाइज़ेशन आहिनि उन्हनि खे माइनिंग थी पे लीज़ हुनजी मतिलबु त माइनिंग में धमाका थींदा हुया, जबलनि ते छा असर पियो, जबल ॿियनि माण्हुनि लाइ त भले ग्रेनाइट हुजे पर मकानी माण्हुनि जे लाइ त सरकारी तमदुन पाणी रिसोर्सिस उहो घणो कुझु आहे न। सर बिल्कुलु तव्हांखे आउं ॿुधाईंदो हलां जॾहिं शुरू जे ज़माननि में इहे धमाका करे ग्रेनाइट खे टोड़ींदा हुआ न पहाड़ खे सुराख करे पोइ हुन में उहो विझंदा हुआ जेके हिन क़िस्म जो वादो आहे उहो धमाको कंदो ऐं हीअ पहाड़ टुटंदो हुयो ऐं पोइ हुनखे उहे जेके आहिनि वॾा वॾा पथर खणी जेके आहिनि से कराची ताईं वेंदा हुआ ऐं हुनखे हुन मां वरी टाइल्स ठहंदा। त हाणे आउं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन धमाकनि सां उतां जे लोकल माण्हू उन वक़्त में बि इहो ॾाढियूं कयूं हुयूं त हिन धमाकनि सां असांजा ॿार जेके आहिनि उहे ख़ौफ़ में वठजनि था, असांजा मोर जेके आहिनि हिन ख़ौफ़ में जेके आहिनि मरी वञनि था हलिया, वाइल्ड लाइफ हिन में डिस्टर्ब थिए थो ऐं वॾी ॻाल्हि इहा ग्राउंड वाटर जेको आहे न तव्हां ॾिठो हूंदो माना 80s खां अर्ली